बदीन में रिपोर्ट करे रहिया अल्ताफ़ मेमण। नाज़िया शागिर्द तंज़ीम निशात जमात लोहारी शरीफ ज़िले बदीन तरफ़ां हलंदड़ निशात नाइट क्रिकेट टूर्नामेंट 2026 जी नाए मैच मीर टाइगर्स ऐं मीर खमारखोर जे विच में थियो। मैच में मीर टाइगर्स शानदार बैटिंग कंदे 223 जो टारगेट ॾिनो ऐं बहितरीन बॉलिंग ऐं फील्डिंग जो मुज़ाहिरो कंदे मीर खमारखोर खे 8 रन्सनि तां शिकस्त ॾिनी। मैच में रोज़ जीअं महिमाननि ऐं शाइक़ीननि जे अचण जो सिलसिलो जारी रहियो। महिमाननि जी गैलरी में नेशनल प्रेस क्लब बदीन जो सदर नफ़ीस मेमण, डॉक्टर मामा असगर मेमण, सैयद महफूज़ शाह, मोहम्मद हनीफ़ चन्ना शिरकत कई। निशात ज़िले बदीन जा उहदेदार सदर नबीबुल्ला कोरेजो, नायब सदर ॼाम फिरोज़ अनर, जनरल सेक्रेटरी सितार बख्श कोरेजो, जॉइंट सेक्रेटरी इमरान अज़ीज़ टालपुर, फिनांस सेक्रेटरी अब्दुल अज़ीज़ मोरो जुणेजो, प्रेस सेक्रेटरी मोहम्मद फराज़ टालपुर मैनेजमेंट टीम सां गॾु मैनेजमेंट संभालींदा रहिया। महिमाननि में निशात तंज़ीम जमात लोहारी शरीफ जा उहदेदार, मरकज़ी प्रेस सेक्रेटरी मोहतरम प्यार अली टालपुर ऐं ॿिया उहदेदार पिणु शरीक रहिया। नेशनल प्रेस क्लब बदीन जे सदर नफ़ीस मेमण मैच खटण वारी टीम खे 5000 नक़द इनाम ॾिनो। टूर्नामेंट जे नाइट मैच में ऑन ग्राउंड कमेंट्री बहितरीन कमेंटेटर मोहतरम करीम बख्श सागर मेमण ऐं संदसि साथियुनि साईं नूरुद्दीन जुणेजो ऐं मोहतरम वकार अहमद कोरेजो कई। स्कोरिंग मोहतरम सुहेल अहमद जुणेजो कई। निशात सिक्योरिटी वॉलंटियर्स सिक्योरिटी जा फ़राइज़ सर अंजाम ॾिना। शाइक़ीन जी दिलचस्पी मैच खे वधीक लुत्फ़ अंदोज़ कयो।